नाज़रीन, नओं दौरे में IHS जे मुलाज़िमनि मुतालबनि जी मंशा लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुलाज़िम चयो त IHS जे मुलाज़िमनि खे सरकारी खाते में ज़िम कयो वञे। अचानक सां असांखे हिकिड़ो लेटर अची वियो, उन खां पोइ असांखे उन में लिखियलु हुयो विदिन 5 डेज़ में जेके बि सेंटर्स आहिनि उहे गवर्नमेंट जे हैंड ओवर कया वञनि। जीअं त असांखे गवर्नमेंट जॉब त न आहे, लेकिन असां सुठे तरीक़े सां परफॉर्मेंस ॾेई करे पंचुअल ड्यूटियूं करे ऐं असां माना पंहिंजो टाइम ॾियूं पिया, ड्यूटियूं कयूं पिया ऐं ओचिते सां असांखे जेको आहे त चयो वियो त तव्हां जेको आहे 5 ॾींहंनि खां पोइ घर वञी वेही रहंदव, त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। असांजी अपील आहे त असांखे बि गवर्नमेंट में ज़िम कयो वञे। ख़बर पई त हिकदमि IHS बंदि थी वई आहे, त हिन सां इलाही एम्प्लॉई बेहोश थी विया, इलाही बीमार थी विया, इलाही हॉस्पिटल में अचणु बंदि थी विया ऐं राति देर में बिल्कुलु बि सुबुह जे टाइम में कोई बि माना न हुयो। इन करे त IHS जा जेका आहिनि एम्प्लॉइज़ ई माना रेगुलर हुया ऐं उहो जल्दी ईंदा हुया। हाणे हुन खां बाद गवर्नमेंट वारा त एतिरो कमु कंदा ई न आहिनि, असांखे रेगुलर कयो वञे। असांखे ओचितो हिकिड़ो लेटर जे ज़रिए आगाह कयो वियो त IHS खां जेके बि हॉस्पिटल आहिनि उहे वापसि वरितियूं वियूं आहिनि, पर असांखे इहो आगाह न कयो वियो आहे त उन में जेके मुलाज़िम कमु था कनि उन्हनि खे छा कयो वञे। लेटर खां बाद में असांजे अंदरि बेचैनी पैदा थी वई आहे ऐं असांजे घरनि में जेके बि परेशानियूं आहिनि उहे वधी वियूं आहिनि ऐं जेके असांजे घरनि में चुल्हा ॿरनि था, जेके IHS जी असां महिनत करे रेगुलर आहियूं। कोविड थी IHS उते असां ड्यूटी कई, HIV थी, HIV रतोद्रव में आउट थी, उते बि असां ड्यूटी कई। हर एमरजेंसी में असां गॾु आहियूं। हिन टाइम जो असांखे कढियो थो वञे त हिन टाइम असां छा कंदासीं। पर ईअं कोन थींदो आहे त कंहिंखां रोज़ी खसी वञे, कंहिंजे बच्चनि खे माना मारियो वञे। बिलावल भुट्टो हिन ते जल्द एक्शन वठंदो ऐं असांजो मसइलो जल्द हल कंदो। तालबो आहे पंहिंजी रोज़गार जो। असांजो रोज़गार खसियो वियो आहे। हिन वक़्तु असां बेरोज़गार थी विया आहियूं। असांजा घर कीअं हलंदा। उन खां अलावा असांजो जेको बि रिक्वेस्ट आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खे त असांखे पंहिंजी रोज़ी वापसि मिली वञे। डायरेक्टर जनरल साहब दैट टेक अवर ऑफ हेल्थ फैसिलिटीज़ फ्रॉम IHS प्लीज़ मेंशन इन त असांखे छा करणु घुरिजे। एम्प्लॉइज़ खे तव्हां त टेक अवर हॉस्पिटल कयो था, IHS खां ज़िम था कयो जेकॾहिं गवर्नमेंट खे, त असांजे रिक्वेस्ट असांखे बि ज़िम कयो वञे। जेकॾहिं ज़िम नथा कयो वञे त उन लेटर में मेंशन था कयो बाबा असांखे छा करिणो आहे, असां काॾे वञूं। इन बेरोज़गारीअ जे ई करे असां बुज़दिल न आहियूं, पाण खे साड़ींदासीं न। दाणो पाणी अलाह साईं लिखियो आहे, असां ॿियनि बि कमाए सघूं था। बिलाल साहब एतिरो करे त जेके हिननि जॻहियूं कढियूं आहिनि गवर्नमेंट जूं, अव्हांखे IHS वणे या न वणे, उहो IHS जो ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जो जेको आहे MOU आहे। पर हे जेके मुलाज़िम आहिनि 8-9 महीननि खां मुसलसिल अपसेट रहिया आहिनि, टेंशन में रहिया आहिनि, पर उन जे बावजूद बि पंहिंजूं ड्यूटियूं कंदा रहिया आहिनि। असांजो उन्हनि खे हिकिड़ी इल्तिजा आहे त अदी फ़राल बिलाल साहब, अव्हां जेकॾहिं हिननि दोस्तनि खे जेके गवर्नमेंट ख़ुदि वैकेंसियूं कढियूं आहिनि उन्हनि में पहिरें हक़ु हिननि खे ॾिनो वञे।